अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जो 170 एपिसोड छो न पियो अचे। छा इहो ड्रामो 170 एपिसोड खां अॻिते हली सघंदो या न? छा 170 एपिसोड हिन ड्रामे जो आख़िरी क़िस्त आहे? दोस्तों, अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में पूरी मालूमात ॾींदासीं त आख़िर 170 एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जो छो न पियो अचे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, जेके बि दोस्त ज़हर ज़िंदगी ड्रामा ॾिसंदा हुआ उन्हनि राति जो 12 वॻे ताईं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अचण जो इंतज़ारु कयो, पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जो 170 एपिसोड यूट्यूब ते अपलोड न कयो वियो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 170 एपिसोड खे उन करे अपलोड न कयो वियो जो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे कंहिं अदाकार जी माउ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई आहे ऐं उन जे करे ई हीउ ड्रामो हाणे कुझु ॾींहंनि लाइ रुकिजी वियो आहे। दोस्तों, हीउ ड्रामो 6 फ़रवरी यानी सूमर जे ॾींहुं ॿीहर सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, उमेद था कयूं त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।